दादू ज़िले जी उहा सरज़मीन आहे जिते केतिरा ई बुज़ुर्ग मशाइख़ दरवेश पंहिंजे वक़्त जा गौस आरामी आहिनि, जिन में मियाँ हबीब हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अमीर पीर रहमतुल्लाह अलैह, हज़रत अमीर मोहम्मद शाह अमीनानी शरीफ रहमतुल्लाह अलैह, हज़रत फ़कीर नजबुद्दीन छजलो रहमतुल्लाह अलैह, हज़रत सुल्तानुल औलिया मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह अलैह, हज़रत मखदूम दानियाल रहमतुल्लाह अलैह, हज़रत मखदूम शहीद बिलावल रहमतुल्लाह अलैह। अहिड़नि कामिल बुज़ुर्ग दरवेशनि मां हज़रत सैयद नांगो शाह रहमतुल्लाह अलैह हिकु कामिल बुज़ुर्ग दरवेश साहिब करामत थी गुज़रियो आहे। सैयद नांगे शाह रहमतुल्लाह अलैह जी घणी मालूमात नथी मिले, बाक़ी कुझु सिटूं मोहम्मद उर्स सोलंगी पंहिंजी किताब दादू ज़िलो हिकु उबियास में हिन तरह लिखियूं आहिनि। हिन दरवेश जे बारे में का बि सही मालूमात न मिली सघी आहे। किन बुज़ुर्गनि जो चवणु आहे त नांगो शाह 17वीं सदी ईस्वी जे विच धारे ॻोठ सियाल लॻ अची डेरो जमायो। घणा माण्हू नांगे शाह खां दुआऊं घुरंदा हुआ ऐं मन जूं मुरादूं पूरियूं करे वापसि वरंदा हुआ। रिवायत आहे त पाण मुख़्तसर लिबास ओढ़ींदो, उन करे मथसि नांगो शाह नालो पइजी वियो। संदसि मज़ार दादू शहर खां 1.5 किलोमीटर पंध ते ओभर में आहे। नांगे शाह जे मथां मुक़बरो ठहियलु आहे। हर साल मज़ार ते मेलो लॻंदो आहे, चोडोल फिरनियूं ऐं नाटक लॻंदा आहिनि। मलाखड़ो बि लॻंदो आहे जिते मल्ल पहलवान पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। हिन दरगाह जो मुतवली गुलशेर खोखर फ़क़ीर हो जो वेझड़ में वफ़ात करे वियो।